दोस्तों ॻाल्हि कंदा आहिनि त बतायो फ़क़ीर कंहिं वाक़िफ़कार वटि वेठो हो। ओ भारियूं लहवारियूं कंदे अची इश्क जी ॻाल्हि निकिती। फ़क़ीर हिन संगतीअ खां पुछियो त इश्क छा आहे? हुन चयो इश्क दिलि जी विंदर ऐं रूह जी राहत आहे। जंहिंखे इश्क अंदर में नाहे उहो इंसान ई नाहे। तंहिं ते फ़क़ीर चयो तॾहिं आउं बि इश्क भले करियां? हुन चयो ज़रूरु, तोखे बि करणु घुरिजे। फ़क़ीर चयो इश्क कंहिंसां कबो ऐं कीअं कबो आहे? तंहिं ते खेसि दोस्त चयो त फ़क़ीर इहा ॻाल्हि ज़ाहिर पई आहे मर्द जो इश्क हमेशह औरत सां ठहंदो आहे। इन सां पेच अड़ाइण जा तरीक़ा आहिनि। पहिरें उनखे सनो पथर उछलाए हणिबो, पोइ ॾिसबो त छा थी करे ऐं छा थी चवे, इन मूजिबि उन सां पेर खणिबो। इहे ख़बरूं करे ॿई दोस्त हिक ॿिए खां मोकिलाए हलिया विया। ॿिए ॾींहुं फ़क़ीर घस वठियो पिए आयो त हिकु औरत पाणीअ जा घड़ा भरियूं मथे ते रखियूं पई वई ऐं हुई बि मोचारी। तो फ़क़ीर खे इश्क जी यादगिरी अची वई। फ़क़ीर कई हमनतम खणंदे ई हिकिड़ो वॾो पथर ठका मट में करायई। ज़ंबूटे जो लॻण हिन माईअ जा दिला भञी अची पट ते किरिया ऐं माई बि मथे मां रत ॻाड़ींदी पट ते किरी बेहोश थी वई। फ़क़ीर मथां इहो लका ॾिसी वठी भॻो। फ़क़ीर खे भॼंदो ॾिसी गच ते कंहिं हमराह रोकियुसि ऐं पुछियईं फ़क़ीर केॾांहुं तो डोड़ंदो वञी? इन ते फ़क़ीर खे हमराह खे चयो वञ, माई त इश्क करण बदिरां ॾंद शेकियो पई आहे। वताए जो ईअं चवणु ऐं अॻिते वरी भॼणु। जी हा दोस्तों, अव्हांखे अॼोको ही गुफ़्तो कीअं लॻो? पंहिंजी पसंदि पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कंदा। ईंदड़ कंहिं गुफ़्ते कंहिं नई ॻाल्हि कंहिं नई आखाणी ताईं पंहिंजे मेज़बान मंज़िल जो ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान, अल्लाह वाही।